शहनवाज़ खान अजायो कावड़ न कयो ऐं हा थधे दिमाग़ सां वञी सोचो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। मां पंहिंजे हिन व्लॉग में मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते आयल सभिनी मुअज़्ज़िज़िन खे, मोहतरमीन खे, अदरनि खे, भाइरनि खे, काकड़नि खे, काकियुनि खे मतिलबु जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि सभिनी खे मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल में भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया। मुंहिंजा सॼण सदाईं अचनि पिया, हमेशह ख़ुशियूं खणी अचनि, ख़ुशियूं खणी वञनि ऐं मुंहिंजी इहा ई दुआ आहे त हमेशह ख़ुशि रहनि ऐं टहिकंदा टिड़ंदा रहनि, हमेशह बाग़ बहार रहनि। अल्लाह करे उन्हनि खे का बि तकलीफ़, दुनिया जी का बि तकलीफ़ उन्हनि खे जे वेझो न अचे, इहा मुंहिंजी दुआ आहे। उन्हनि पहिरीं प्यारनि दोस्तनि जे अल्लाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। त दोस्तो हींअर मां अवां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जन दोस्तनि मूंखे सब्सक्राइब कयो आहे। जन दोस्तनि मूंखे हींअर अञा ताईं सब्सक्राइब न कयो, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख तोरा, लख लाइक। ऐं असांखे जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे। असांजो दोस्त आहे अब्दुल हाई मटियारी खां, जी अदा अब्दुल हाई मटियारी साहिब खां जे अदा असांखे सब्सक्राइब कयो, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो जेको सोप सीरियल दुलाब ड्रामो आहे उहो बि ॾिसे पियो अधो ऐं सभु क़िस्तूं ॾिसे पियो। ॿियो आहे असांजो पंहिंजो टालपुर आहे, अब्दुल वाहिद टालपुर शिदातपुर खां, ऐं जन असांजो हीउ ड्रामो ॾिसनि था पिया। ऐं जेको आहे असांजी सोप सीरियल जो पूरियूं सभु क़िस्तूं ॾिसनि था पिया ऐं हिकु हिकु क़िस्त बाक़ाइदा ॾिसनि था पिया। ऐं असांखे वञी पंहिंजे हिन मूंखे पंहिंजे हिन चैनल में सब्सक्राइब कयो आहे, मां अधे खे पंहिंजे हिन चैनल में वेलकम कयां थो, उनखे भलीकार कयां थो। अल्लाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। ऐं असांजो ॿियो उर्दू स्पीकिंग आहे नज़ीर अहमद अटक खां, जी आदा अटक खां नज़ीर अहमद, उनजो बि ते दिलि सां शुक्रियो अदा कयां थो उन दोस्त जो बि। ऐं ॿियो आहे असांजो अदा अब्दुल मजीद मेहरापुर जेको आहे सिंधीलो, उनजी वॾी महिरबानी, अल्लाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं ॿियो आहे असांजो अदा हमदुल्ला सोलंगी साहिबु, उनजी बि वॾी महिरबानी, अल्लाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। असल में जन दोस्तनि पंहिंजो जेको आहे सिटीअ जो नालो न आहे लिखियो, उनजे करे उनजो जेको आहे सम्झ घटि ईंदी आहे। ऐं जेके दोस्त लिखंदा आहिनि पंहिंजे सिटीअ जो नालो, उन्हनि जो नालो मां खणंदो आहियां पंहिंजे हिन वॉइस में, उन्हनि जो शुक्रियो अदा कंदो आहियां उन्हनि दोस्तनि जो, उन पहिरीं प्यारनि दोस्तनि जो, उन्हनि जी महिरबानियूं, लख थोरा, लख लाइक, अल्लाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहनि। अञा जेकॾहिं को मुंहिंजो दोस्त अञा रहियल आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, त उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾे, त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन उन सॼण जे मोबाइल में अची वञे ऐं उनखे मिले हिकु बहितरीनु अपडेट जेका अवां चाहींदा आहियो। ऐं मां कोशिशि कंदो आहियां त सोप सीरियल दुलाब जी जेके अपडेट हुजे दोस्तनि ते पहुचाइण जी भरपूर मां कोशिशि कंदो आहियां। अगरि जेकॾहिं किथे का मिस्टेक थी वई हुजे त उनजे लाइ बि मां दोस्तनि खां मुआज़रत कंदो आहियां। ऐं असांजो उहो जेको मुंहिंजो भाणेजो आहे असगर अली थेबो साहिबु, ऐं जेके दोस्त हिन टाइम मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि, जेके पुराणा आहिनि, उहे दोस्त शायदि पैकेजनि जे न हुजण जे करे मुंहिंजे वीडियोनि खे न ॾिसंदा। ऐं ज़ाहिर आहे मजबूरियूं इंसान सां त आहिनि ऐं अल्लाह करे उन्हनि खे बि अल्लाह सी सिहत तंदुरुस्ती ॾिए ऐं हमेशह उहे ख़ुशि रहनि। अल्लाह करे उन्हनि वटि एतिरो पैसो हुजे, एतिरो ख़ुशियूं हुजनि त उहे पैकेज कराए मुंहिंजी वीडियो खे वरी बार ॾिसंदा। ऐं वरी जेको उन्हनि में मां जेके मैसेज रखंदो आहियां ऐं हिकिड़ो सब्जेक्ट रखंदो आहियां, सुठो मशवरा ॾींदो आहियां पंहिंजे ॿाहिरनि खे, पंहिंजे स्टूडेंट ॿाहिरि जेके आहिनि मुंहिंजा, जेके मुंहिंजा काका आहिनि, मुंहिंजी जेके काकियूं आहिनि जेके मुंहिंजियूं अदड़ियूं आहिनि ऐं जेके भेनरूं आहिनि, भाभियूं आहिनि, सभिनि खे मां इहे ई त दुआऊं कंदो आहियां त अल्लाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं असांजी हीउ ड्रामो हमेशह तव्हां ॾिसंदा आहियो ऐं सिंधी ड्रामनि खे तव्हां लाइक कंदा आहियो ऐं सिंधी अदाकारनि खे लाइक कंदा आहियो, इहा बि असांजे वॾी में वॾे हिकिड़ो एज़ाज़ जी ॻाल्हि आहे।
जो तव्हां दोस्तनि सां ई असां फ़नकारनि जो वजूदु आहे। जेकॾहिं तव्हां दोस्त असांजो हीउ चैनल या असांजा हीउ ड्रामा न ॾिसंदो त असांखे जेको आहे न का मोट न मिलंदी ऐं असांजो बि रोज़गारु बंदि थी वेंदो ऐं असांजो सारो दारो मदार अव्हां जे ई ॾिसण सां आहे, अव्हां जी चाह सां आहे, अव्हां जे प्यार सां आहे, अव्हां जे साथ सां आहे। जीअं हींअर अव्हां मूंसां जेको साथ निभायो आहे, मूंसां साथ रखियो आहे ऐं मां चाहियां थो, उमेदु कयां थो त मुंहिंजो जेको हर अचण वारो जेको वीडियो हूंदो उन में अव्हां ईअं ई भरपूर नमूने सां मुंहिंजो साकार कंदा, मुंहिंजो साथ ॾींदा हमेशह। मुंहिंजे पूरे वीडियो खे अचण वारी जेका न्यू वीडियो हूंदो उनजो हमेशह अव्हां उनखे ॾिसंदव ऐं लाइक कमेंट कंदव, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजो नालो ऐं पंहिंजी ज़ात लिखी मूंखे कमेंट कंदा कयो त जीअं मां अचण वारे वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां। त दोस्तो हींअर अचण वारी जेकी क़िस्त आहे उहा अचे पई 81 में छा थींदो, छा थियण वारो आहे, इहो अव्हां बाख़ूबी उन खां वाक़िफ़ु आहियो। ऐं 81 ऐं 80 वारी जेका मां तव्हांखे पिछली जेका क़िस्त हुई उहा उन बाबति मां पूरी आगाही ॾिनी आहे। अचण वारी क़िस्त इहा आहे त हींअर शाहनवाज़ जेको टाकोड़ो विधो आहे ऐं मीर शाहनवाज़ ख़ान हाणे ॾिसणो इहो आहे त जेको पुलिस खे इंस्पेक्टर खे जेको दाॿो करे थो पियो ऐं चए थो त तो मुंहिंजी एफआईआर कट ऐं होॾां DSP खे बि जेको आहे उन बि मना करे छॾी आहे SHO खे त मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर मीर शाहनवाज़ जी ख़ान जी कंहिं जे बारे में बि का बि जेको आहे उहा एफआईआर न आहे कटणी। हाणे ॾिसणो इहो आहे त मीर शाहनवाज़ ख़ान हाणे छा कंदो ऐं छा करण वारो आहे। छा इहो DSP मुंहिंजी भंगार वही वेंदो या इनजी जेको आहे एफआईआर कटींदो। जेकॾहिं ईअं थियो बि त इन्हनि जी एफआईआर सीधी एफआईआर कटिबी। ॿिया 2 माण्हू उन्हनि खे नज़रनि में आहिनि। हिकु आहे मीर जेको आहे पंहिंजो हिकु त आहिनि इहे पंहिंजो रेज़न वारा ऐं ॿियो आहे मीर मंसूर ख़ान। मीर मंसूर ख़ान ते बि ॿिन्हिनि जो जो शक आहे ऐं थी सघे थो इहो मिड़े ॻाल्हि खे विचड़ाए हेॾां न रखे थो। हाणे ॻाल्हि ज़ाहिर नथो करे ऐं हिकिड़ी अचण वारी क़िस्त में इहा सभु ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी ऐं जेको एफआईआर कंहिं ते कटे थो मीर शाहनवाज़ ख़ान। हाणे ॾिसणो इहो आहे त अचण वारी तमामु हिकिड़ी बहितरीनु क़िस्त अचे थी पई ऐं जहिड़े वारी आहे इंशाअल्लाह तव्हांखे उहा तमामु ॾाढी सुठी लॻंदी ऐं उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो बि तव्हांखे सुठो लॻंदो ऐं मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं लास्ट ताईं ॾिसंदा करो ऐं मुंहिंजो वाच ठाहींदा करो। इहा मां दोस्तनि जो प्यार आहे, मां दोस्तनि जो साकार आहे। ऐं मां जीअं नेक्स्ट वारे वीडियो में अॻु में तव्हांखे अर्ज़ु करे चुको हुयुसि त मुंहिंजी तबियत नासाज़ हुजण जे करे मां 2-3 ॾींहं जेको आहे तव्हां खां गैर हाज़िर रहियुसि। उन जे लाइ मां माज़रत कंदुसि। ऐं जेके असांजा दोस्त आहिनि असगर अली थेबो साहिबु, नज़ीर अहमद अटक साहिबु, ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु, अब्दुल हई मटियारी साहिबु ऐं अब्दुल वाहिद टालपुर साहिबु शिदातपुर वारे ऐं हमादुल्ला सोलंकी साहिबु, अब्दुल मजीद सिंधेलो साहिबु, जेके दोस्त आहिनि जिन जिन हींअर मूंखे सब्सक्राइब कयो आहे उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं उनजा मां नाला वरी बि मां खयां आहिनि। अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह कुलनि जा टेकंदा टिणंदा रहनि। इहा मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ। त दोस्तो मुंहिंजो हमेशह हिकिड़ो ई मैसेज हूंदो आहे त पंहिंजो जेको आहे ॿारनि खे दीनी तालीम सां भरपूर मालामाल करे छॾो ऐं दीनी तालीम सां गॾोगॾु शऊर पैदा करण जी तालीम ज़रूरु ॾियो। उन्हनि मूंखे इख़लाक़ ऐं अदब जो दाइरो सेखारींदा करो। पंहिंजे वॾड़नि जो अदब सेखारियो, नंढड़नि जो बि हिते जेको उन्हनि खे सेखारींदव त नंढड़नि में अदब अची वेंदो ऐं पाण बि जेको आहे पंहिंजे वॾड़नि जो अदब रखो ऐं पंहिंजे नंढड़नि ते शफ़क़त जो हथु फेरो। पंहिंजी नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियो। 5 वक़्त नमाज़ जमायत पढ़ण जी जेको अलाह सां अव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो ऐं इंशाअल्लाह तव्हां 5 वक़्त नमाज़ जमायत अदा बि ज़रूरु कंदव। इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। हिकिड़ी नंढड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी आहे त मुंहिंजी इहे ॻाल्हियुनि ते जेको आहे तव्हां शेयर कंदा कयो दोस्तनि में त मन को अहिड़ो को दोस्त मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ते अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं मुंहिंजो जेको आहे तमामु तव्हां दोस्तनि सां ई जेको आहे साकार आहे, तव्हां दोस्तनि जो साथ आहे, तव्हां दोस्तनि जो प्यारु आहे जेको मूंसां हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो। हमेशह इहे मोहबतूं रहंदियूं, हमेशह इहे मोहबतूं माणींदासीं इंशाअल्लाह। अव्हां दोस्तनि सां इहे कचहरियूं थींदियूं रहंदियूं ऐं वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ।
ऐं मां चाहींदुसि त ओसी ताईं मां अवां दोस्तनि खां इजाज़त वठंदो हलां ऐं ओसी ताईं अव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो अचण वारे वीडियो ताईं। तेसि ताईं चवंदुसि जुदा न फिदा, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे रस्ते ते अचण वञण जी हींअर कमंद जूं टालियूं अचनि थियूं उन्हनि जो बि ख़्यालु कयो। मोटरसाइकिल ते बाइक ते आयो, जेकॾहिं बाइक ते आयो त अगरि अव्हां सां गॾु का फीमेल आहे त उनखे का चादर आहे त उनखे चादर जो बि ख़्यालु रखंदा करो त जीअं कंहिं बि चैन कवर में या चैन में न फासे। अहिड़ा खोड़ हादसा थिया आहिनि ऐं जेको आहे पंहिंजे तरफ़ पंहिंजी साइड ते हलंदा करो ऐं जे अगरि पैदल आयो त रोड खां थोरो परे ते हलंदा करो ऐं पंहिंजो रोडनि जो ख़्यालु कयो, रस्तनि जो ख़्यालु कयो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु कयो। सभिनीअ जो वधि में वधि ख़्यालु रखंदा करो। जेकॾहिं तव्हां कंहिंजो ख़्यालु रखंदो त तव्हांजो को ॿियो रखंदो। ईअं हिक ॿिए सां साकार ऐं प्यार ऐं मोहबत सां हमेशह ख़ुशियूं माणो। वॾी महिरबानी। ऐं जीअं सिंध जी सिंधी ॿोली, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। मां पंहिंजे हिन व्लॉग में मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते आयल सभिनी मुअज़्ज़िज़िन खे, मोहतरमीन खे, अदरनि खे, भाइरनि खे, काकड़नि खे, काकियुनि खे मतिलबु जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि सभिनी खे मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल में भली कार चवां थो। भली करे आया, जी करे आया। मुंहिंजा सॼण सदाईं अचनि पिया, हमेशह ख़ुशियूं खणी अचनि, ख़ुशियूं खणी वञनि ऐं मुंहिंजी इहा ई दुआ आहे त हमेशह ख़ुशि रहनि ऐं टहिकंदा टिड़ंदा रहनि, हमेशह बाग़ बहार रहनि। अल्लाह करे उन्हनि खे का बि तकलीफ़, दुनिया जी का बि तकलीफ़ उन्हनि खे इन जे वेझो न अचे। इहा मुंहिंजी दुआ आहे उन्हनि पहिरीं प्यारनि दोस्तनि जे। अल्लाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। त दोस्तो हींअर मां अव्हां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। जन दोस्तनि मूंखे सब्सक्राइब कयो आहे। जन दोस्तनि मूंखे हींअर अञा ताईं सब्सक्राइब न कयो, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। लख तोरा लख लाइक। ऐं असांखे जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे। असांजो दोस्त आहे अब्दुल हई मटियारी खां। जी अदा अब्दुल हई मटियारी साहिब खां जीअं त असांखे सब्सक्राइब कयो आहे, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो जेको सोप सीरियल दुलाब ड्रामो आहे उहो बि ॾिसे पियो अधु ऐं सभु क़िस्तूं ॾिसे पियो। ॿियो आहे असांजो पंहिंजो टालपुर आहे, अब्दुल वाहिद टालपुर शिदातपुर खां। ऐं जन असांजो हीउ ड्रामो ॾिसनि था पिया।
ऐं जेको आहे असांजे सोप सीरियल जो पूरियूं सभु क़िस्तूं ॾिसनि था पिया ऐं हिकु हिकु क़िस्त बाक़ाइदा ॾिसनि था पिया ऐं असांखे वञी पंहिंजे हिन मूंखे पंहिंजे हिन चैनल में सब्सक्राइब कयो आहे। मां अधे खे पंहिंजे हिन चैनल में वेलकम कयां थो, उनखे भलीकार कयां थो। अला करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। ऐं असांजो ॿियो उर्दू स्पीकिंग आहे नज़ीर अहमद अटक खां। जी हा, अटक खां नज़ीर अहमद उनजो बि तहे दिलि सां शुक्रियो अदा कयां थो उन दोस्त जो बि। ऐं ॿियो आहे असांजो अब्दुल मजीद मेहरापुर जेको आहे सिंधीलो, हुनजी वॾी महिरबानी, अलाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं ॿियो आहे असांजो हमदुल्ला सोलंकी साहिबु, उनजी बि वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। असल में जिन जिन दोस्तनि पंहिंजे जेको आहे सिटीअ जो नालो न आहे लिखियो, उनजे करे उनजी जेको आहे सम्झ घटि ईंदी आहे। ऐं जेके दोस्त लिखंदा आहिनि पंहिंजे सिटीअ जो नालो, उन्हनि जो नालो मां खणंदो आहियां पंहिंजे हिन वॉइस में, उन्हनि जो शुक्रियो अदा कंदो आहियां उन्हनि दोस्तनि जो, उन पहिरीं प्यारनि दोस्तनि जो। उन्हनि जी महिरबानियूं लख थोरा लख लाइक़, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहनि। अञा जेकॾहिं को मुंहिंजो दोस्त अञा रहियल आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, त उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾे, त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन उन सॼण जे मोबाइल में अची वञे ऐं उनखे मिले हिकु बहितरीनु अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो। ऐं मां कोशिशि कंदो आहियां त सोप सीरियल तौलाब जी जेके अपडेट हुजे दोस्तनि ते पहुचाइण जी भरपूर मां कोशिशि कंदो आहियां। अगरि जेकॾहिं किथे का मिस्टेक थी वई हुजे त उनजे लाइ बि मां दोस्तनि खां मुआज़रत कंदो आहियां। ऐं असांजो उहो जेको मुंहिंजो भाणेजो आहे असगर अली थेबो साहिबु, ऐं जेके दोस्त हिन टाइम मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि, जेके पुराणा आहिनि, उहे दोस्त शायदि पैकेजनि जे न हुजण जे करे मुंहिंजे वीडियोनि खे न ॾिसंदा। ऐं ज़ाहिर आहे मजबूरी इंसान सां त आहिनि ऐं अलाह करे उन्हनि खे बि अलाह सी सिहत तंदुरुस्ती ॾिए ऐं हमेशह उहे ख़ुशि रहनि। अलाह करे उन्हनि वटि एतिरो पैसो हुजे, एतिरो ख़ुशियूं हुजनि, त हू पैकेज कराए मुंहिंजी वीडियो खे वरी वरी बार बार ॾिसंदा। ऐं वरी वरी जेको उन्हनि में मां जेके मैसेज रखंदो आहियां ऐं हिकिड़ो सब्जेक्ट रखंदो आहियां, सुठो मशवरा ॾींदो आहियां पंहिंजे ॿाहिरनि खे, पंहिंजे स्टूडेंट ॿाहिरि जेके आहिनि मुंहिंजा, जेके मुंहिंजा काका आहिनि, मुंहिंजी जेके काकियूं आहिनि, जेके मुंहिंजियूं अदड़ियूं आहिनि, ऐं जेके भेनरूं आहिनि, भाभियूं आहिनि, सभिनि खे मां इहे ई त दुआयूं कंदो आहियां त अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं असांजी हीअ ड्रामो हमेशह तव्हां ॾिसंदा आहियो ऐं सिंधी ड्रामनि खे तव्हां लाइक कंदा आहियो ऐं सिंधी अदाकारनि खे लाइक कंदा आहियो। इहा बि असांजी वॾी में वॾी हिकिड़ो एज़ाज़ जी ॻाल्हि आहे जो तव्हां दोस्तनि सां ई असां फ़नकारनि जो वजूदु आहे। जेकॾहिं तव्हां दोस्त असांजो हीअ चैनल या असांजा हीअ ड्रामा न ॾिसंदो त असांखे जेको आहे न का मोट न मिलंदी ऐं असांजो बि रोज़गारु बंदि थी वेंदो ऐं असांजो सारो दारोमदारु अव्हां जे ई ॾिसण सां आहे, अव्हां जी चाह सां आहे, अव्हां जे प्यार सां आहे, अव्हां जे साथ सां आहे। जीअं हींअर अव्हां मूंसां जेको साथ निभायो आहे, मूंसां साथ रखियो आहे, ऐं मां चाहियां थो, उमेदु कयां थो त मुंहिंजो जेको हर अचण वारो जेको वीडियो हूंदो उन में अव्हां ईअं ई भरपूर नमूने सां मुंहिंजो सहकार कंदा, मुंहिंजो साथ ॾींदा हमेशह। मुंहिंजे पूरे वीडियो खे अचण वारी जेका न्यू वीडियो हूंदो उनजो हमेशह अव्हां उनखे ॾिसंदव ऐं लाइक कमेंट कंदव, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजो नालो ऐं पंहिंजी ज़ात लिखी मूंखे कमेंट कंदा कयो, त जीअं मां अचण वारे वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रियो अदा कयां। त दोस्तो हींअर अचण वारी जेके क़िस्त आहे उहा अचे पई 81 में छा थींदो, छा थियण वारो आहे, इहो अव्हां बाख़ूबी उन खां वाक़िफ़ु आहियो। ऐं 81 ऐं 80 वारी जेका मां तव्हांखे पिछली जेका क़िस्त हुई उहा हुन बाबति मां पूरी आगाही ॾिनी आहे। अचण वारी क़िस्त इहा आहे त हींअर शाहनवाज़ जेको टाकोड़ो विधो आहे ऐं मीर शाहनवाज़ ख़ान हाणे ॾिसणो इहो आहे त जेको पुलिस खे इंस्पेक्टर खे जेको दाॿो करे थो पियो ऐं चए थो त तो मुंहिंजी एफआईआर कट, ऐं होॾां DSP खे बि जेको आहे उन बि मना करे छॾी आहे SHO खे त मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर मीर शाहनवाज़ जी ख़ान जी कंहिं जे बारे में बि का बि जेको आहे उहा एफआईआर न आहे कटणी। हाणे ॾिसणो इहो आहे त मीर शाहनवाज़ ख़ान हाणे छा कंदो ऐं छा करण वारो आहे। छा इहो DSP जी भंगार वही वेंदो या इन जी जेको आहे
FIR कटींदो जेकर ईअं थियो बि त इन्हनि जी FIR सिधी FIR कटिबी। ॿिया 2 माण्हू उन्हनि खे नज़रुनि में आहिनि। हिकु आहे मीर जेको आहे पंहिंजो हिकु त आहिनि इहे पंहिंजो रेज़न वारा, ऐं ॿियो आहे मीर मंसूर ख़ान ते बि इन ॿिन्हिनि जो शक आहे। ऐं थी सघे थो इहो मिड़े ॻाल्हि खे विचड़ाए हेॾां न रखे थो। हाणे ॻाल्हि ज़ाहिर नथो करे, या हिकिड़ी अचण वारी क़िस्त में इहा सभु ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी। ऐं जेको FIR कंहिं ते कटे थो मीर शाहनवाज़ ख़ान, हाणे ॾिसणो इहो आहे त अचण वारी तमामु हिकिड़ी बहितरीनु क़िस्त अचे थी पई ऐं जहिड़े वारी आहे। इंशाअल्लाह तव्हांखे उहा तमामु ॾाढी सुठी लॻंदी, ऐं उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो बि तव्हांखे सुठो लॻंदो आहे। मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं लास्ट ताईं ॾिसंदा करो, ऐं मुंहिंजो वाच ठाहींदा करो। इहा अवां दोस्तनि जो प्यार आहे, अवां दोस्तनि जो सहकार आहे। ऐं मां जीअं नेक्स्ट वारे वीडियो में अॻु में तव्हांखे अर्ज़ु करे चुको हुयुसि त मुंहिंजी तबियत नासाज़ हुजण जे करे मां 2-3 ॾींहं जेको आहे तव्हां खां गैर हाज़िर रहियुसि, उनजे लाइ मां माज़रत कंदुसि। ऐं जेके असांजा दोस्त आहिनि असगर अली थेबो साहिबु, नज़ीर अहमद अटक साहिबु, ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु, अब्दुल हाई मटियारी साहिबु, ऐं अब्दुल वाहिद टालपुर साहिबु शिदातपुर वारे, ऐं हमादुल्ला सोलंकी साहिबु, अब्दुल मजीद सिंधेलो साहिबु, जेके दोस्त आहिनि जिन हींअर मूंखे सब्सक्राइब कयो आहे, उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं उनजा मां नाला वरी बि मां खयां आहिनि। अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह कुलनि जा टेकंदा टणंदा रहनि। इहा मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ। त दोस्तो मुंहिंजो हमेशह हिकिड़ो ई मैसेज हूंदो आहे त पंहिंजो जेको आहे ॿारनि खे दीनी तालीम सां भरपूर मालामाल करे छॾो, ऐं दीनी तालीम सां गॾोगॾु शऊर पैदा करण जी तालीम ज़रूरु ॾियो। उन्हनि मूंखे इख़लाक़ ऐं अदब जो दाइरो सेखारींदा करो। पंहिंजे वॾड़नि जो अदब सेखारियो, नंढड़नि जो बि हिते जेको उन्हनि खे सेखारींदव त नंढड़नि में अदब अची वेंदो। ऐं पाण बि जेको आहे पंहिंजे वॾड़नि जो अदब रखो, ऐं पंहिंजे नंढड़नि ते शफ़क़त जो हथु फेरो। पंहिंजी नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियो। 5 वक़्त नमाज़ जमायत पढ़ण जी जेको अलाह सां अव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो, इंशाअल्लाह तव्हां 5 वक़्त नमाज़ जमायत अदा बि ज़रूरु कंदव। इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी आहे त मुंहिंजी इहे ॻाल्हियुनि ते जेको आहे तव्हां शेयर कंदा कयो दोस्तनि में, त को अहिड़ो को दोस्त मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ते अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। ऐं मुंहिंजो जेको आहे तमामु तव्हां दोस्तनि सां ई जेको आहे सहकार आहे, तव्हां दोस्तनि जो साथ आहे, तव्हां दोस्तनि जो प्यार आहे, जेको मूंसां हमेशह क़ाइमु दाइम रहंदो। हमेशह इहे मोहबतियूं रहंदियूं, हमेशह इहे मोहबतियूं माणींदासीं इंशाअल्लाह। अवां दोस्तनि सां इहे कचहरियूं थींदियूं रहंदियूं, ऐं वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। ऐं मां चाहींदुसि त ओसी ताईं मां अवां दोस्तनि खां इजाज़त वठंदो हलां, ऐं ओसी ताईं अव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो अचण वारे वीडियो ताईं। तेसि ताईं चवंदुसि जुदा न फिदा, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, ऐं पंहिंजे रस्ते ते अचण वञण जी हींअर कमंद जूं टालियूं अचनि थियूं, उन्हनि जो बि ख़्यालु कयो। मोटरसाइकिल ते बाइक ते आयो, जेकॾहिं बाइक ते आयो त अगरि अव्हां सां गॾु का फीमेल आहे त उनखे का चादर आहे त उनखे चादर जो बि ख़्यालु रखंदा करो, त जीअं कंहिं बि चैन कवर में या चैन में न फासे। अहिड़ा खोड़ हादसा थिया आहिनि। ऐं जेको आहे पंहिंजे तरफ़ पंहिंजी साइड ते हलंदा करो, ऐं जे अगरि पैदल आयो त रोड खां थोरो परे ते हलंदा करो, ऐं पंहिंजो रोडनि जो ख़्यालु कयो, रस्तनि जो ख़्यालु कयो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु कयो। सभिनीअ जो वधि में वधि ख़्यालु रखंदा करो। जेकॾहिं तव्हां कंहिंजो ख़्यालु रखंदो त तव्हांजो को ॿियो रखंदो। ईअं हिक ॿिए सां सहकार ऐं प्यार ऐं मोहबत सां हमेशह ख़ुशियूं माणो। वॾी महिरबानी। ऐं जीअ सिंध जी सिंधी ॿोली, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधी मारवाड़ा। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।